मीडिया जे इदारनि जो रहतू न ॾियण ते मिडास कंपनी ख़िलाफ़ सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन पारां एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन पारां 6 जुलाई सूमर ॾींहुं कराची प्रेस क्लब आनो एहतजाजी मुज़ाहिरे में मुख़्तलिफ़ चैनलनि में कम कंदड़ सहाफ़ी, रिपोर्टर्स, कैमरामैन तोड़े ॿिया वर्कर्स शिरकत कंदा। कराची में सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन जो इजलास थियो, जंहिंमें मेहरान टीवी जे डायरेक्टर ऑपरेशन इफ्तिखार हुसैन विस्तड़ो, मेहरान टीवी जे चीफ रिपोर्टर कमर मेमण, सिंध टीवी न्यूज़ सां वास्तो रखंदड़ नाले वारे सहाफ़ी एंकर पर्सन फयाज़ नाइच, सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर शबीर लाशारी, जनरल मैनेजर केटीएन ग्रुप तनवीर शेख, केटीएन न्यूज़ जे ब्यूरो चीफ शकील सुमरो, आवाज़ टीवी जे डायरेक्टर सेल्स एंड मार्केटिंग आफ्ताब तुनियो, आवाज़ टीवी जे ब्यूरो चीफ गाज़ी झंदीर शिरकत कई। उन मौके ते सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन जे अॻवाननि जो चवणु हो त मिडास कंपनी जे सरबराह इनाम अकबर सिंधी मीडिया जे इदारनि जा पैसा रोके छॾिया आहिनि, जंहिं करे इदारनि में कमु कंदड़ सहाफ़ियुनि ऐं ॿियनि वर्करनि जो मुआइशी इस्तहसाल थी रहियो आहे। जेकॾहिं मिडास कंपनी तोड़ि पैसा जारी न कया त सिंधी मीडिया जा इदारा डाउन साइज़िंग तोड़े पघारनि में कटौती करण ते मजबूर थी पवंदा। संदन चवणु हो त कोरोना जी वबा दौरान अॻु में ई सहाफ़ी तमामु घणो मुतासिर थिया आहिनि। मथां वरी मिडास कंपनी जी हठ धर्मी जे करे सिंधी सहाफ़ियुनि जो रोज़गार मुतासिर थियण जो ख़दशो आहे। इजलास दौरान फ़ैसिलो कयो वियो त 6 जुलाई सूमर ॾींहुं शाम जो 4 वॻे कराची प्रेस क्लब आरो मिडास कंपनी जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सिंधी मीडिया वर्कर्स एसोसिएशन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो, जंहिं में मुख़्तलिफ़ चैनलनि में कमु कंदड़ सहाफ़ी, रिपोर्टर्स, कैमरामैन तोड़े शोबिस सां वास्तो रखंदड़ अदाकार ऐं ॿिया कलम धणी शिरकत कंदा।